हाँ सब खैरियत आहे, बस निंड न पई अचे, रूम मां ॿाहिरि अची वई आहियां। निंड तो परी जियां हूंदी आहे, जेकॾहिं न मिलंदी त काविड़जी वेंदी। खेसि परचाइण सोलो न हूंदो आहे, इन करे बहितर आहे सुम्ही पउ। तू बि त जागी पियो। मुंहिंजी त हर राति सफ़र आहे, गॾु सुम्हंदी आहे ऐं गॾु जाॻंदी आहे। उहो ई रिश्तो आहे असां ॿिन्ही जो। हा, उहा ख़ूबसूरत राति मूंखे सुबुह जो हवाले कंदी आहे। पापा जी मुंहिंजी अञा ताईं का ॻाल्हि कोन थी आहे हिन बारे में। पापा चयो पिया मूंखे हिन वीक लंडन मोकिलींदो। तूं पाण छो नथी ॻाल्हाए चाचा सां? माहीन कुझु बि हुजे पर हू तव्हांजो पापा आहे ऐं हू तोखां सवाइ अधूरो ई हूंदो। उहा वक़्ती कावड़ हूंदी आहे। यासर मामा बि त मुंहिंजी ॻाल्हि थी सम्झे न। हू तव्हां सभिनी खे असांजो दुश्मन सम्झी वेठी आहे। पाण ॿ शयूं कयूं था, हिकु त तूं मुंहिंजे घर अचु ऐं मुंहिंजी फैमिली सां मिली वठ। तोखे महसूस थी वेंदो त अॼु बि तुंहिंजे ओसड़े में सभिनी जूं अखियूं अतावलियूं आहिनि। ॿियो पाण सुल्तान सां मिली करे वधीक इंफॉर्मेशन कलेक्ट करण जी कोशिशि कंदासीं। ओके ओके, सुबुह जो पाण मिलूं था। तूं पापा जे रवैये ते नाराज़ त नाही न? हू मुंहिंजो चाचो आहे ऐं हुनजो मूं ते हक़ बि आहे। अॻिते हली करे हुनजो मूं सां ॿियो को बि रिश्तो जुड़ंदो। घणा रिश्ता न जोड़ी यासर, घणनि रिश्तनि में कुझु कंडा बि हूंदा आहिनि, तोखे लॻी न पवनि। उहे सभु कंडा मां भाकुर में खणंदुसि, बसि रुॻो हिकिड़ो दफ़ो रिश्तो जुड़ी पवे। बस बस हाणे घणो रोमांटिक थियण जी ज़रूरत कोन्हे का। ओके, अल्लाह हाफ़िज़, टेक केयर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।